डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन सखर में ज़िले डिस्ट्रिक्ट बार के सदर और जनरल सेक्रेटरी लाइ इलेक्शन में फॉर्म भरा हुआ। वह इलेक्शन साल 2024 और 25 जी है। उन इलेक्शन में जो रिटर्निंग ऑफिसर है वो 5th एडिशनल सेशन जज रजब अली शर साहब है। इलेक्शन की तारीख़ 2 मार्च 2024 हुई, जैसे वधाए करे उन जी तारीख़ 20 मार्च रखी वही है। इन शे जो फ़ायदो वठंदे कुछ वकील दोस्त पांजे फोरम में पाण के वकीलन के व्हाट्सएप ग्रुप ते अनपोज डिक्लेयर कराइन था, फोटो कढ़िया आहिनि अहिड़ा जंहिंजी शिकायत प्रीपोल रिंगिंग जी मां रिटर्निंग ऑफिसर के करे चुको आहियां। तो बाबा व्हाट्सएप ग्रुप ते या सोशल मीडिया ग्रुप ते ही प्रीपोल रिंगिंग कन था। असां कॉन्टेस्टिंग कैंडिडेट आहियूं और असां इलेक्शन विरदासीं और मुतलबा तारीख़ ते विरदासीं। हिननि इन तारीख़ वधाइण जो फ़ाइदो वरितो आहे। इन करे इन असांजी एप्लीकेशन और शिकायत कंसीडर कयो वञे। इहा असांजी शिकायत रिकॉर्ड ते रखी वई आहे और उहा असांजी शिकायत हाणे रिकॉर्ड ते आहे। थैंक यू। ऐं मां हाणे दोस्तनि खे सभिनी के जेके भी डिस्ट्रिक्ट बार जा उहिदेदार आहिनि सभु वकील भाइरनि खे गुज़ारिश कंदुसि त वोट एंड सपोर्ट डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव फोरम लॉयर फोरम। छो जो वोट फॉर चेंज, हाणे असांखे चेंज खपे ऐं डेमोक्रेसी जे वकीलनि में हुजे या ॿाहिरि हुजे, ऐं इलेक्शन जेका आहे उहा सूंह आहे, उहा थियणु खपे।